खुसूसन अजोकी हिन महफिल जा मेज़बानो, हाज़रीनो नाज़रीनो सामईन, प्यारा मुसलमान भावरो, अल्लाह तबारक व तआला जल्ल जलालुहु व मन वालू जे कलाम पाक कुरान मजीद मां हिक आयत सबूरी अवां प्यारी जमात जे आॾो मूं तिलावत करण जो शर्फ हासिल कयो आहे। इंशाअल्लाह अज़ीज़ उन जो तर्जुमो तफसीर ऐं ज़रूरी मसइला जन जो ताल्लुक हिन आयत सबूरी सां आहे ऐं इन खां अलावा जंहिं मौज़ूअ ते हीअ अॼोको प्रोग्राम ऐं जलसो तव्हां दोस्तनि भलारनि बुज़ुर्गनि मुनाक़िद कयो आहे, उन जे गर्ज़ ऐं गायत जे लाइ बि तव्हां जे आॾो कुझु ॻाल्हियूं पेश कबियूं। दुआ कजो रब्बुल आलमीन पंहिंजे प्यारे हबीब लबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदक़े में मूं गुनाहगार खे हक़ ऐं सच जे चवण जी तौफ़ीक़ अता फरमाए। उन खां बाद में इहा बि दुआ फरमाइजो त रब्बुल आलमीन तव्हां सां सभिनी खे ॿुधण वारनि खे शायद हक़ ऐं सच जे ॿुधण जी तौफ़ीक़ अता फरमाए। उन खां बाद में रब करीम उन जे मथां अमल करण जी बि तौफ़ीक़ अता फरमाए। प्यारा दोस्तो, दुआ जे लाइ इन वास्ते अर्ज़ कयो आहे त ॿुधाइण मुंहिंजो कमु आहे, ॿुधण तव्हांजो कमु आहे, हिदायत करण अल्लाह साईं जे हथ में आहे। इन जे करे असीं छो न रब्बुल आलमीन खे दरख़्वास्त कयूं, दुआ कयूं, अर्ज़ कयूं, या अल्लाह असांखे हिन नेकी जे प्रोग्राम में जीअं तो शरीक थियण जी तौफ़ीक़ नसीब फरमाई आहे, इएं असांखे सम्झण जी ऐं अमल करण जी बि तौफ़ीक़ अता फरमाए। छो त ही दीनी प्रोग्राम ख़ालिस मज़हबी प्रोग्राम आहे, हिन में को बि दुनिया जो गर्ज़ गायत न आहे। अल्लाह जे रज़ा जे वास्ते ही प्रोग्राम को ठाहियो वियो आहे। तव्हीं बि ख़ुदा जे रज़ा जे लाइ आया आहियो, असीं बि ख़ुदा जे रज़ा जे लाइ आया आहियूं। जलसे कराइण वारनि बि ख़ुदा जी रज़ा जे लाइ इहे इहतमाम कयो आहे। इंशाअल्लाह ताला जाते अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जो रहमतूं गॾु थींदियूं त बेड़ा पार थी वेंदा। सभ खां पहिरियां आउं तव्हांखे हिन आयत सबूरी जी माना ॿुधायां ऐं माना ॿुधाइण खां बाद में मां पंहिंजे मौज़ूअ ते तव्हां सां चार ॻाल्हियूं अर्ज़ कंदुसि। बरकत ख़ातिर सभई मूंसां गॾिजी दुरूद पढ़ो त जीअं अल्लाह जे रहमत जो मींहुं वसी पवे त अल्लाह तबारक व तआला तव्हां असांजे मथां करम फरमा। सभु पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। फरमायो इन्ना अरसलनाका शाहिदन व मुबश्शिरन व नज़ीरन लितुमिनू बिल्लाहि व रसूलिही व तुअज़्ज़िरूहु व तुवक़्क़िरूहु व तुसब्बिहूहु बुक्रतन व असीला। मुझा दोस्तों अजीजों हिन आयत सबूरी में ॿ हिस्सा आहिनि।
पहरे हिस्से में अल्लाह तबारक व तआला पांजे महबूब सां मुखातब आई हुजूर करीम के जह मनसब ते अल्लाह ताला फाइज फरमायो उनी मनसब जी गाल खुदाए चवे तो मुझा सोना तोखे मुही जवाबदारियों जिम्मेदारियों ही मनसब आई ही मकाम तोखे दिनो आई बे हिस्से में वरी अल्लाह ताला तवा के असा के कुरान के कुरान मञण वारन के ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह ते ईमान आण वारन के वरी अल्लाह ताला हिदायत फरमाए तो तवा के रसूलुल्लाह जे बारे में छा करनो पहली गाल खुद नबी से मुखातबा बी गाल में वरी अल्लाह तबारक व तआला असा के मुखातबा पहली गाल में अल्लाह ताला फरमायो इन्ना अरसलनाका ऐ मुझा प्यारा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तो मिठे महबूब मोहम्मद मुस्तफा के मां रब्बुल आलमीन रवानो फरमायो अवा कुरान शरीफ ते गौर कंदो न त तवा के मालूम थी जदे हजरत ईसा नबीना अलैहिस्सलाम कुआरी हजरत बीबी मरियम रज़ी अल्लाह ताला अन्हा जे पेट मुबारक मां अल्लाह जे कुदरत सा आया तो मानू हजरत बीबी मरियम ते इल्जाम हण लगा तो तू दी शादी काने ही तो के कुआरी के औरत के बार किथा आयो हालांकि खुदा के खबरा अल्लाह के मालूमा अल्लाह तबारक व तआला जी कुदरत ही जो रब्बुल आलमीन पांजे पाक कुदरत सा बिना खामद जे पाक बीबी मरियम के अल्लाह पाक पाक पुत्र अता फरमायो हो खुदा के खबर मालिका बदरी कौम चायो ही काथो आंदो थी अल्लाह तबारक व तआला जल्ल जलालहु व मनवालु बीबी मरियम जे जवाब जे लाए हजरत ईसा अलैहिस्सलाम के तौफीक अता फरमाई अम्मा जी झोली में अजो को जावला जबे तो इन्नी अब्दुल्लाह आतानियल किताब व जअलनी नबिया अल्लाह जो मानो आया अल्लाह तबारक व तआला जल्ल जलालहु व मनवालु मुखे किताब दिनो आ ऐ रब्बुल आलमीन जी जात मुखे हिन दुनिया ते नबी बनाए मोकलियो आ नबी कदहीं भी गलत तुख्म जो न हुंदो आ नबी जो तुख्म हमेशा पाक ऐं साफ हुंदो आ मुझे अमड़ ते तोहमत न हणो मुझी अमड़ पाक जमण वारो भी पाक सो बीबी मरियम की सफाई के तो करे 24 साल के तो करे बाबा गुलाब लगारी यारा गलायो के तो सफाई दे हजरत जण ताला के खपे अल्लाह तबारक व तआला कामनी हजरत ईसा अलैहिस्सलातु सलाम जी जात बाबरकात के अल्लाह तबारक व तआला जल्ल जलालहु व मनवालु माओ जे झोली में जमण वारे दिहाड़े तौफीक गालाण जी अता फरमाइया मुजादा 6 महीना साल कई बार के का खबर कान हो गया मुझे अल्लाह जी जात बाबरकात दुनिया के करे देखायो तो अज जाओ अज गलाए तो रुको गलाए कोन तो बलक दावा करे तो इंजील मामा के सीने में सांढे खणी आयो आया आतानी अल किताब अल्लाह से मुखे किताब दिनो व जअलनी नबिया आई मां पांजे पाण के सुणना तो मां नबी आया आई अवा के बुधाया तो जेके सुबाने चौदा ते ईसा इब्नुल्लाह है
अल्लाह जो पुत्रा उन्हनि जी तरदीद कयां थो मां अल्लाह जो पुत्र न आहियां अल्लाह जो नबी आहियां। बीबी पाक दामन जी सफ़ाई अल्लाह खे ॾियणी हुई पर अल्लाह तबारक व तआला जल्ल जलालहु अमन वालो इहा तौफीक ॾिनी हज़रत ईसा खे ऐं हज़रत ईसा पाक माउ जे तरफ़ां सफ़ाई पेश करे उन्हनि जा वात बंदि करे छॾिया त हिकु जहिड़ी तहिड़ी माउ नाहे को जहिड़ो तहिड़ो ॿार नाहे जेके अल्लाह तबारक व तआला पैदा फरमायो आहे सो अल्लाह जो नबी आहे ऐं दावा बि अहिड़ी थो करे वजअलनी नबिया। तफसीर मदारिक वारे लिखियो आहे तफसीर कुर्तबी वारे लिखियो आहे तफसीर मजमउल बयान वारे लिखियो आहे जेको जामिउल बयान तबरी जे नाले सां मारूफ आहे असांजा मोतबर तफसीर उन सभिनि लिखियो आहे त इहो वाक़ियो पहिरें ॾींहं जो आहे जंहिं ॾिहाड़े ईसा ॼाओ आहे उन ॾिहाड़े जी ॻाल्हि आहे। यमन सां अम्मा जी सफ़ाई बि पेश करे थो ऐं चवे थो वजअलनी नबिया अल्लाह ताला मूंखे नबी बणाए मोकिलियो आहे। ओ गुलाब लगारी वारा तव्हां ख़ुदा खे हाज़िर नाज़िर सम्झी करे ॻाल्हि ॿुधाइजो त असांजो नबी ईसा जो सरदार आहे या न आहे। मां ॾिसां पियो त कुझु माण्हू ॻाल्हाइनि पिया कुझु वरी ख़ामोश आहिनि कुझु माण्हुनि हथ खयो आहे कुझु नथा खणनि मां ज़ोरी हथो कोन खणाईंदोसांव पर तव्हां खां ॿीहर पुछां थो त हज़रत ईसा जो सरदार मुंहिंजो नबी आहे या न आहे। अदा जेकॾहिं ॼमण वारे ॾिहाड़े दुनिया में अचण वारे ॾिहाड़े अम्मा जे झोलीअ में पैदा थियण वारे ॾिहाड़े यानी पहिरें ॾिहाड़े सां नंढड़ो मासूमड़ो चवे थो वजअलनी नबिया रब्बुल आलमीन मूंखे नबी बणाए मोकिलियो आहे। जे ईसा खे पंहिंजे नबी हुजण जी ॼमण सां ख़बर आहे त मञणो पवंदो त मिठे मुहम्मद करीम खे बि ॼमण सां पंहिंजे नबी हुजण जी ख़बर आहे। भला ज़ोरी थो चवरायां या तव्हांजी दिलि बि मञे थी अवांजे दिलि जी ॻाल्हि इहा ई आहे या न आहे। ऐं नस क़ुरान जी थो खणा न को किसो न को कहाणी पर हाणे तव्हां पाण फ़ैसिलो ॾेई छॾियो त ईसा अलैहिस्सलाम खे ॼमण सां पहिरें ॾिहाड़े ख़बर आहे मां नबी आहियां। अफ़सोस उन मौलवीअ ते आहे अफ़सोस उन हेॾी ॾुखी ॾाढ़ीअ ते आहे अफ़सोस उन ते आहे जंहिंजे पेशानीअ ते निशान सजदनि जा ठहिया पिया ऐं दावा कंदो आहे त मां मुवाहिद आहियां क़ुरान खां सवा ॻाल्हि न मञींदो आहियां बस क़ुरान 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 तौहीद 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 उन निभागे खे इहा बि ख़बर कान्हे शर्म बि नथो अचेसि उन पंहिंजनि किताबनि में लिखियो आहे त नबी करीम खे 40 साल न को ईमान जी ख़बर हुई न को क़ुरान जी ख़बर हुई। वरी खणी चओ असां को सुभाणे आहियूं छा असां वरी को नबी ते कलमो कोन पढ़ियो आहे छा असां को नबी खे कोन था तव्हां था मञो छा। अड़े मार पयो ख़ुदा जी इहो मञणा ईसा ई सुभाणे तव्हांखे चई सघे थो त असांजे ईसा नबी ॼमण सां पंहिंजे नबूअत जो ऐलान कयो तव्हांजे नबी खे त 40 साल ख़बर कान्हे जेको 40 साल बेख़बर आहे ऐं जेको ॼमण सां ख़बरदार आहे उहो ॼमण सां ख़बरदार तव्हांजे नबी खां 1000 दफ़ा मथे आहे। इन खे वहाबी जवाब कोन ॾींदा पर इंशाअल्लाह ताला असां अहले सुन्नत वारा जवाब ॾेई सघंदा। जेकर सुभाणे वहाबिन खे ईसाई कंध खां पकड़नि न त तव्हांजो जवाब असांजे ईसा जो शान मथे आहे तव्हांजो नबी हेठि आहे को बि देवबंदी वहाबी जवाब ॾेई न सघंदो छो त लिखनि था त 40 साल नबी खे ईमान ऐं क़ुरान जी ख़बर कान्हे का लेकिन असां जवाब ॾींदासीं। अल्लाह जो हबीब फरमाए थो ईसा थो चवे त ॼमण खां पोइ इन्नी अब्दुल्लाह व आतानी अल किताब व जअलनी नबिया अल्लाह ताला मूंखे
दुनिया जे तख्ते ते अमर जे पेट का मोकलियो आ त नबी बनाए मोकलियो आ हाओ ईसा असा जो मोहतरम आ पर आमना जो लाल फरमाए तो कुन तु नबीयम व आदम बैनल माए वती मात मोहम्मद करीम उन टाइम ते बिन नबी हुस जदी आदम जा पानी मिट्टी में पयो गुलाब लगारी जो सुन्नी जवाब नहीं सके तो वहां भी पूरे पाकिस्तान जो ईसान के जवाब न थो नहीं सके जो तो हुनन जे पंहिंजे हथ जी वठी आ मुंहिंजा दा पंहिंजे पेर ते कुहाड़ो हुनन पाण हयो आ माअज़ल्लाह 40 साल नबी करीम के बेखबर पंहिंजे किताबन में लिखियो था मुंहिंजा दोस्तो अदीज़ो बहरहाल असा जो उन सां वास्तो कोने सिंधी में भी चइबो आहे हेॾे आयो सिंधी में भी चइबो आहे न जेको कुन्नीअ में अॻिते कोन थो अचे जेको कुन्नीअ में सो पाटर में जेको 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 छा कुन्नी में हूंदो पाट में वो ही दो ना ये आए छा तो हुजे दाल कुन्नीअ में ऐं वरी कढो त गोश्त निकरे ये कोन होंदो आ असा जो असा का दुश्मनी काने असा ता चओ तव्हां जे दिल में ही बेअदबी आ तो तव्हां वारी पाट में भी बेअदबी आ अहले सुन्नत वल जमा जे दिल में अदब आ तो अदब जो ॻाल्हियूं आहिनि इंशाअल्लाह ये आपका नबी जी तारीफ है ये आपका नबी जी सीरत है इन जे लिखण जी भी क्या जरूरत हुई इन जो भी को लाचार हो नबी से के 40,000 कदर काने ये लिखण जी जरूरत केड़ी तमा के केड़ो तमा जे मथा मौजा दोस्त अजीज मुसीबत पई चुपे लिखो असल में चाहे तो फी कुलूबिहिम मरदुन फज़ादहुमुल्लाह मरदा अल्लाह ताला फरमाया वा इन जे दिल में बीमारी आ जदी मोहम्मद जो शान ॾिसंदा हन त अञा बीमारी वधंदी अथनि सभई चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या जोर से सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह ईसा अलैहिस्सलाम रुगो इहो ऐलान कोन थो करे त को मां नबी आहियां यो रुगो ऐलान कौन थो करे अल्लाह तबारक व तआला मुखे तौरेत मुखे इंजील दिनो आ ऐं साहिब किताब बणजी आयो आहियां रुगो इहो न ॿियो बि कुझु चवे थो इन्नी उबरिउल अक़मह वल अबरस व उहयिल मौता बिइज़्निल्लाह अल्लाह तबारक व तआला या भी ताकत अता फरमाइया मां माओ जे पेटा अंधे जावल बार जे अखन वारी जाए ते हथ घुमाया त अखन वारो थी पवंदो आ कोढ़ वारो जेके हकीम ला इलाज करे छन डॉक्टर अस्पताल मां कढी छॾनि था सां वटि तुंहिंजे कोढ़ जो इलाज कोन्हे ईसा अलैहिस्सलाम फरमाइंदो आ मुंहिंजो हथ लगे तो कोढ़ जी बीमारी खत्म थी वेंदी आ ईसा अलैहिस्सलाम चवे तो अञा इहा त आसान ॻाल्हि आ अॼुकल्ह ऑपरेशन थियनि था अख मां अख मटाइनि था हिक जी अख कढी ॿिए खे विझनि था पर ईसा अलैहिस्सलाम चवे तो अञा वॾी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां रुगो अखियूं सही कोन कंदो आहियां बीमारनि खे चङो भलो कोन कंदो आहियां व उहयिल मौता बिइज़्निल्लाह मां अल्लाह जे इजाज़त सां मुअन खे बि जियारींदो आहियां
छा कंदो आहियां ॾाढे ॻाल्हि छा कंदो आहियां मुर्दे खे जेको मरी वञे जंहिंखे तूं फटे ते सुम्हारे तड़ ॾे हाणे हुन जूं ॼाड़ियूं बि ॿधी छॾ हुन जा हथ पेर बि ॿधी छॾ अखियूं हुन जूं बंदि करे छॾ वॾे खां वॾो पाकिस्तान जो सिविल सर्जन डॉक्टर आण चेकअप कराए बाबा मरी वियो आहे सर्टिफिकेट लिखी थो ॾियां ही जहिड़ो आहे ई कोन को ईसा अलैहिस्सलाम तो चवे दुनिया जा डॉक्टर चवनि मरी विया अल्लाह जे ज़ात बि हुनखे मारे छॾियो पर जे अल्लाह जो बानो चाहे त हुनखे जहिड़ो करे त करे सघे थो बाबा कुरान शरीफ ते भरोसो आहे न मां पंहिंजे तरफ़ खां त का बि ॻाल्हि कंदो क्या कुरान पाक तो पढ़ा ये असांखे तव्हांखे ताना हणंदा आहिनि तव्हांजा मौलवी रुगो किस्सा कहाणियूं रुगो बैत बैत कुरान पढ़ंदा ई कोन के अॼु अच त गुलाब लगारी में तोखे कुरान सां सोलो कयां मुझा भा मुझा अजीज मुझा दोस्त मुखे हिकिड़े चयो मुर्ज़ब आए त में लिखियो पिया बेइज़्निल्लाह अल्लाह जी इजाज़त सां कंदो हो ईसा पोइ मूं चयोमांसि मूं कॾहिं चयो आहे त असांजो नबी पिणे जे इजाज़त सां कंदो आहे जे ईसा अल्लाह जे इजाज़त सां असांजो नबी अल्लाह जे इजाज़त सां कंदो आहे सुभान अल्लाह चओ ईसा अलैहिस्सलाम अल्लाह जे इजाज़त सां कंदो आहे त असांजा वली बि ख़ुदा जे ताक़त सां कंदा गौस कुतुब बि करे सघंदा आहिनि औलिया खे बि ताक़त आहे वलियनि खे बि ताक़त आहे अबताज खे बि ताक़त आहे तोखे कंहिं चयो आहे त अल्लाह जी ताक़त न हूंदी आहे तूं तो चवी ईसा खे अल्लाह जी ताक़त आहे बाक़ी असांजे नबी वटि पिणे जी ताक़त आहे असांजे नबी वटि बि अल्लाह जी ताक़त आहे सभई चओ सुभान अल्लाह ज़ोर सां चओ सुभान अल्लाह बुलंद आवाज़ सां चओ सुभान अल्लाह मुझा प्यारा दोस्त अज़ीज़ मुसलमान भा अल्लाह पाक जल्ल जलालुहु अमन वालुहु कुदरत जो मालिक हज़रत ईसा अलैहिस्सलाम जे हथां अंधनि खे सॼो कराए मर्दी जो मालिक बीमारनि खे चङो भलो कराए मर्दी जो मालिक मुअनि खे चेरो कराए मर्दी जो मालिक अन्या हिकड़ी आए त पढ़ा पोइ वरी अचा तो बे पासे ईसा अलैहिस्सलाम ये भी फरमाए तो उनब्बिउकुम बिमा ताकुलून व मा तत्तखिरून फी बुयूतिकुम ऐ अल्लाह दोस्तों मुझे गोठ वारा पाड़े वारा मुखे अल्लाह तबारक व तआला इहो बि ग़ैब जो इल्म अता फरमायो जो उनब्बिउकुम बिमा ताकुलून घरां जो कुझु खाई ईंदा आहियो मां ईसा तव्हांखे ॿुधाईंदो आहियां त छा खाई आयो रुगो खाइण जी ॻाल्हि न वमा तत्तखिरून फी बुयूतिकुम ऐं जेको वरी खारे जे हेठां पाट जे हेठां फ्रिज में या पेटीअ में या कंहिं बि बिस्तरे में वेढ़े शइ रखी बचाए ईंदा हो मंझंदि लाइ शाम लाइ सुभाणे जे लाइ अल्लाह जो नबी प्यारो ईसा अलैहिस्सलाम फरमाए थो जेको खाई ईंदा हो उहो त ॿुधाईंदोसांव पर जेको बचाए रखी ईंदा हो उहो बि तव्हांखे ॿुधाईंदो आहियां चाचा चिबड़े वो गैब नाहे त छाहे गायब चेबो इन शइ खे जेका पंजनि शयुनि हवा से खमसा सा मालूम शइ नथी सघे इंसान खे अल्लाह ताला पंज हिस्सा ॾिना आहिनि पहिरो आहे चखण ख़बर पवे त खटो आहे या मिठो आहे ॿी शइ हिस्सा सुंघण जैसा महसूस कबो आहे त खुशबूदार आहे या बदबूदार आहे टियों हिस्सा हथ लगाइण उन सां मुंहिंजा दोस्त मालूम कबो आहे गरम आहे सर्द आहे नरम आहे सख्त आहे टे चौथों अखियुनि सां मालूम कबो आहे ॾिसी ॿुधाइजे त छोटो आहे कद वारा कारो आहे बिंदरो आहे चे चार
आई पंजो हिस्सा अल्लाह ताला फरमाए तो कन्नन जे जरिए तवा के खबर पौंदी आ ए आवाज कदह जो आ मानू जो आ कुत्ते जो आ छा जो आवाज आ इनके पंज हिस्सा चइबो आ गैब चइबो ई उनखे आ जेको नी पंजनी शैन खां सवा मालूम करे सके ये हथ सा मालूम थो तब गैब नाहे चखी मालूम कहे तब गैब नाहे सूंघी मालूम कहे तब गैब नाहे बुद्धि मालूम कहे तब गैब नाहे ॾिसी मालूम कहे तब गैब नाहे अल्लाह ताला कुरान पाक में फरमाइंदा ज़ालिका मिन अंबाइल गैब नूहीही इलैका मदीने वाला पीर ए जो कुछ भी मां अल्लाह तो ने वही करे मोकलियो आ जिब्रील तो वट खणी आयो सब कुछ गैब जो गालियो छा चोबल तवासा डाड जो छा है ने अल्लाह ताला पाजे नबियन के गैब पाजे मेहरबानी सा दीदो आ केतरो दीदो आ मौलवी न को तो जो विच में वने न को मुंह जो विच में वने तो के अकीदो रखणो तो खुदा जी मर्जी बड़े जेतरो जे मर्जी जो मालिक आ थोरो जे मर्जी जो मालिक आ घणो जे मर्जी जो मालिक आ मुजा दोस्त तोखे कावण न चढ़ खपे चौंदा न त दे अल्लाह वरी सड़े मोला असा जो यो यकीन हुआ तो रब करीब जी जात वा बरकत मर्जी वारो आ थोरो जे मर्जी वारो आ घणो जे मर्जी वारो आ मुझे नबी पाक त इए भी फरमायो आ कुर्बान वना नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जात वा बरकत सा इन्नी अरा मा ला तरूना अस्माउ मा ला तस्माऊन मुझे मदीने वाले साईं फरमायो तमाम मोहम्मद ओहो कुछ ॾिसंदो आहियां जेको तव्हां ॾिसी कोन सघंदा आहियो मां मोहम्मद करीम ओहो कुछ ॿुधंदो आहियां जेको तव्हां ॿुधी कोन सघंदा आहियो इहो सभु मुंहिंजे अल्लाह जी महिरबानी आहे ताड़े जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलैका या हबीबल्लाह जोर सा सल्लल्लाहु अबा मुंह ते दोस्तन के दी तारीख मुखा तारीख साईं हाजी मोहतरम हाजी अब्दुल जब्बार साहब वरती हुई तारीख ॾिनम दोस्तन से ऐलान कया वरी का मुखे मजबूरी थी भई मुझे बाबा इहा तारीख अॻिते पोइते कयूं था फिलहाल जलसो कैंसिल असांजा दोस्त ॾाढा मायूस थिया यार साईं तारीख ॾिनी पर हाणे वरी जवाब ॾेई छॾे वरी हूअ पार्टी ख़ुशि दोस्तन फोन कयो दुश्मन ख़ुशि पिया थियनि मुझे बाबा असां न कंहिंखे ख़ुशि करण लाइ जलसो कंदा आहियूं न नाराज़ करण लाइ असां जलसो कंदा आहियूं अल्लाह जे रज़ा जे लाइ न कंहिंखे नाराज़ करणो आहे नियत में न कंहिंखे ख़ुशि करणो आहे असांजो जलसो खुदा जे रज़ा जे लाइ आहे पर हाणे तव्हां ते तव्हांजा पाड़ेसी खिलनि था त न ईंदो असांजो वेठा आहियूं न ईंदो अॼु जो आयासीं त मूंखे ॿुधायूं साईं न अचो हा त असांखे त तंग करे छॾिन हा ऐं ॾाढा ख़ुशि पे थिया मुंहिंजो माशाअल्लाह न पे आयुसि त ख़ुशि पे थिया अॼु आयो आहियां चवनि त पुट मातम कयो अब सही है ना सही ये अच्छा ना अचा त ख़ुशि थियनि
ये अच्छा तो पूछा है वरी तोर फोड़ा शिया बे अज़दा दे हाथ पूरी उन जो जिद कजे वो बियो कुछ न कयो तो धूड़ मथे में बेची पिटको कुटको कयो घोड़ाड़े मुफ्ती अची हो अरे मुफ्ती आयो तो छा थी पियो कुछ को न थी पवंदो अलबत एतरो थी पवंदो त तवा जी तुतूरी बंद थी वीदी अहले सुन्नत जो गाठ ऊंचो थी वेंदो भला बी गाल बुधायो मां तव्हां खां थो पुछां मुंहिंजो तव्हां सां ख़िताब आहे ॻाल्हायां बि तव्हां सां थो जॾहिं हू चवनि था त अल्लाह खां सवाइ ॿिए खे ग़ैब जी ख़बर नाहे सुभाणे छा थींदो ॿिए ॾींहुं छा थींदो टे ॾींहुं छा ख़ुदा खां सवाइ ॿिए खे ख़बर कान्हे हिननि खे कीअं ख़बर पई त अब्दुर्रहीम कोन ईंदो अब जागो दादा को बगान सोनी तो क्या होली तो क्या बिना मार पे खुदा जी जब भजे अवा होलो चवंदा हो त नबी के खबर काने तो सुभाणे शादी दो वलियन के खबर काने सुभाणे शादी दो पीरन फकीरन के खबर काने सुभाणे शादी दो असा जे नबीन गौसल कुतबन वली अल्लाह का खबर काने का बाकी तो चिबरे के खबर पई वई आ त कोन आई दो छो नहीं दो इंशाअल्लाह ताला जैसी सिसी में साहवा सुन्नी खंडु खंडु कदो त अब्दुर्रहीम नहीं दो सभी जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह बुलंद आवाज़ से सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। हाणे या ॻाल्हि ज़हन में रखो त अल्लाह पाक जे प्यारे ईसा नबी ते एतराज़ थियो माल ते एतराज़ थियो जवाब अल्लाह से ईसा खां ॾियारियो क्या खां जवाब ॾियारियो वाला हजरत बीबी ज़ुलैखा यूसुफ अलैहिस्सलाम ते इल्जाम हयो अल्लाह जो नबी पाक नबी आ चो अल्लाह जो नबी ज़ुलैखा इल्जाम थी हणे तहनम में हथ विधाहन हालांकि शरारत सब हुन जी हुई पर जमन मुड़स खे ॾिठई त साम्हूं मथां अची वियो आहे त यकदम पैतरो बदिले पाण खे पाक पई सफ़ा करे हज़रत ईसा हज़रत यूसुफ ते इल्ज़ाम हणण लॻी त हिन जी सज़ा कहिड़ी आहे हिन तुंहिंजे घर में ख़यानत कई अल्लाह जो नबी दिल में दुख थी बिस मौला मूंखे ॼाणी थो त मुंहिंजे त दिल में बुराई जो इरादो ई कोन हो बुराई तो परे आ पर बुराई जो इरादो भी कोन हो पर ही औरत मुझे मथा इल्जाम पई हणे हुजण त इए खपे हा जो अल्लाह तबारक व तआला ईसा हजरत यूसुफ जी सफाई पेश करे हा पर अल्लाह ताला फरमाए तो व शाहिद शाहिदुम मिन अहलिहा ज़ुलेखा जे घर मां ज़ुलेखा जो घर जे अंदर नंढड़ो पार सुतो पियो हो जंहिं कमरे में यूसुफ के वठी वई आई बीबी साहिबा उते उन पार जे मुंहिंजा साम्हूं उन जे मथां कपिड़ो ॾेई हज़रत यूसुफ सां छेड़छाड़ शुरू कयई वरी साम्हूं हिकिड़ी मूर्ति पई मूर्ति सम्झो था ज़ोर सां ये हिंदू वाणिया ठाहींदा आहिनि बुत उहा मूर्ति पई उन जे मथां बि हिकिड़ी कपिड़ो ॾिनई यूसुफ अलैहिस्सलाम फरमा छा ॻाल्हि आहे चई इहो मुंहिंजो अल्लाह आहे या मूर्ति मुंहिंजो रब आहे मां तोखे पाण में छिकियां थी पर मां लॻी थी थियां त इहो ॾिसंदो
तंहिंजे करे हिन जे मुंहं ते कपिड़ो थी विझां त न ॾिसे। अल्लाह बेड़ो जो पोती मोते वेड़ दाखिल खां नऊज़ बिल्लाह माअज़ अल्लाह हुननि जो अल्लाह अंधो थी पवे। असांजो अल्लाह पाक आहे, जो असांजो अल्लाह। जमल मुंहिंजा प्यारा दोस्त बि रबी बि ज़ुलैखा उन पोती विझी पंहिंजी उन बुत जे मथां ऐं चवे पई त मूंखे शर्म थो अचे। हज़रत यूसुफ फरमायो, मौलाना जामी रहमतुल्लाह अलैहि लिखनि था यूसुफ जी ज़ुबान सां, तुरा शर्म आयद अज़ीज़ संगे खार मरा शर्म नायद से परवरदिगार, मरा शर्म नायद से परवरदिगार। ओ ज़ुलेखा तो के न पत्थर जे मूर्ति खां शर्म थो अचे, मुखे वरी पंहिंजे परवरदिगार खां शर्म थो अचे। मुझे वेझो ना मां वेझो अचण कोन ॾींदोसां। पुठी रोधी यूसुफ अलैहिस्सलाम भॻो आहे, ज़ुलेखा पोयां डोड़ंदी अचे थी। जमल दरवाज़े ते पहुता त पोयां खमीस में हथ पइजी वियो। यूसुफ अलैहिस्सलाम खे पाण ॾे छिकयईं त कमीस पोए पासे फाटी पई। ॿाहिरां अज़ीज़ मिस्र मिली वियो। माई यकदम चवण लॻी त हिन मूंसां हथ विधा। अल्लाह ताला फरमाए तो वशाहिद शाहिद मिन अहलिहा, तो हज़रत यूसुफ जी सफ़ाई पेश करण जे लाइ मां उन नंढड़े ॿारड़े खे जेको 6 महीने जो पीके में सुतो पियो हो उहो ॻाल्हाए तो इनकान कमीसुहु क़ुरान जो सुभान अल्लाह, इनकान कमीसुहु कुद्द मिन क़ुबुलिल फसदक़त व हुवा मिनल काज़िबीन। जेकॾहिं अॻे पासे कमीस यूसुफ जी फाटल आहे त पोइ यूसुफ ॾोही हथ विधा अथई, कमीस फाटी पई अथसि। पर व इनकान कमीसुहु कुद्द मिन दुबुरिन फकज़बत व हुवा मिनस्सादिक़ीन। पर जेकॾहिं यूसुफ अलैहिस्सलाम जी कमीस पोयां फाटल आहे त पोइ ज़ुलेखा कूड़ थी हणे यूसुफ अलैहिस्सलाम सचो। सभी जो सुभान अल्लाह, जोर सां चओ सुभान अल्लाह, बुलंदाना सां चओ सुभान अल्लाह। ॾिठो त खमीस अॻियां फाटल कान हुई, खमीस पोयां फाटल हुई। अज़ीज़ मिस्र के चवणो पियो इन कैद कुन्न अज़ीम, तहां जा मकर वॾा आहिनि, तो वॾो मकर कयो आहे। हिकिड़े पाक दामन शख्स जे मथां तो इल्ज़ाम हयो आहे, पर अदालत न करे सघियो। पंहिंजी इज़त बचाइण जे लाइ हज़रत यूसुफ खे जेल में हणी छॾी। पर मुंहिंजा ॿुधाइण जो मक़सदु इहो आहे त जे यूसुफ ते तोहमत लॻे त शाहिदी पार हुजे। चओ सुभान अल्लाह। जे हज़रत मरियम ते तोहमत लगे तो शाहिदी सोहणो नंढड़ो ईसा अलैहिस्सलाम जे। पर जेकॾहिं मुझे सोहणे नबी आमना जे लाल के काफर चवन लस्त मुरसला, तू रसूल नहीं। अल्लाह ताला फरमाए तो मुझा महबूब बार खान मलाइका खान इंसान खान जिन्न भूत परी खान तोखे चवन था लस्त मुरसला, तुझे बारा जवाब मां तो जा इन्ना अरसलनाक, तोखे मोकिलण वारो तो मां अल्लाह तोहे ॿिया हुआ। उन्हनि जे लाइ जवाब कंहिंजे लाइ जवाब ईसा पियो जे त कंहिंजे लाइ जवाब हज़रत ज़ुलेखा जो पारड़ो पियो जे। पर आमना या लाल तुंहिंजो शान निरालो आहे, तुंहिंजो जवाब ॾींदुसि त मां रब पाण ॾींदुसि, ॿियनि खां कोन ॼाणाईंदुसि। जे सफ़ाई पेश कंदुसि त मां मोहम्मद मां रब पाण कंदुसि। तॾहिं अल्लाह से फरमायो इन्ना अरसलनाक, ऐ सोना तोखे जेकॾहिं चवनि था लस्त मुरसला, तू रसूल नहीं, त तू ॾुख न कर। इहे पिया बकवास कनि नथो हणनि, मां ख़ुदि सफ़ाई पेश थो कयां, तोखे मोकिलण वारो मां रब्बुल आलमीन आहियां।
दुरूद पढ़ता जा कुरान बुधाया है सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। जोर सा सल्लल्लाहु। बाबा थक जी तो न पिया हो न जागो था न हल उन ॻाल्हियूं कयूं न बटे। हाँ इंशाअल्लाह ताला ॻाल्हियूं कंदासीं पर हाणे विच ते तव्हांखे अर्ज़ु कयां मां तव्हांजे लाइ जेको नओं तोहफ़ो खणी आयो आहियां सभई चओ सुभान अल्लाह। हे मुंहिंजे हथ में आहे तफ़सीर कौसर शाह मर्दान चओ सुभान अल्लाह। असांजे सिंध में ही पहिरियों तफ़सीर आहे जो अॼु खां पौणा 200 साल अॻु में लिखियो वियो आहे। ईअं खणी सम्झो क़ुरान जो मुकमिल तफ़सीर सिंधी ज़ुबान में पहिरियों तफ़सीर ही आहे। ॾाढे चओ सुभान अल्लाह। कंहिं लिखरायो असांजे पीर साईं रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह जे दरगाह जो गादी नशीन पहरो हजरत पीर साईं सैयद मोहम्मद राशिद रोज़े धणी। उन खां बाद में बे नंबर ते उन्हनि जो साहबजादो सैयद सिबगतुल्लाह शाह सजर धणी चओ सुभान अल्लाह। 3 नंबर ते उन्हनि जो गादी नशीन सैयद अली गोहर शाह पीर साईं बंबड़े धणी रहमतुल्लाह अलैह। 4थो नंबर गादी नशीन हज़रत पीर साईं सैयद हिज़बुल्लाह शाह जंहिंखे जमात समूरी तख्त धणी चवंदी आहे मसन धणी चवंदी आहे। उन्हनि जो मुरीद हो तव्हांजे लाड़ पट जो मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो नौरंगज़ादो बुज़ुर्ग हो हज़रत मौलाना मोहम्मद सिद्दीक़ हुन जो नालो हो। पीर साईं हिज़बुल्लाह शाह जो मुरीद भी हो मोतक़द भी हो। पीर साईं उनखे चयो त मौलवी साहब क़ुरान जो सिंधी में तफ़सीर तूं लिख छपराए फी सबीलिल्लाह विरहाइण मुंहिंजो कमु आहे। वो अज का तकरीबन पौणा 200 साल अग में मुझा दोस्तों हुन आलिम तफ़सीर लिखियो हो जेको अग में 2-3 दफ़ा छपजी चुको आहे नापैद थी चुको हो गायब थी चुको हो। हाणे वरी मूंखे शौक़ थियो त तव्हां अहले सुन्नत जे लाइ इन तोहफ़े खे वरी मैदान में आणिया। अल्हम्दुलिल्लाह नज़र सानी करे खूबसूरत अंदाज में बेरूत जी कट ते असां हिनखे 3 हिस्सनि में छपरायो आहे। हिकिड़ो हिस्सो ही 10 सिपारा, ॿियो हिस्सो एतिरो ई 20 सिपारा, टियों एतिरो ई सिर्फ़ु 30 सिपारा। अहिड़ा 3 हिस्सा आहिनि। हिते कुझु कापियूं खणी आयो आहियां ऐं लिखण वारे आलिम कमाल करे छॾियो आहे। घणो करे वहाबी चवंदा आहिनि बाबा तफ़सीर कौसर पढ़ो उन्ही में असांजी ताईद आहे। मां चवां थो त अचो मैदान में तफ़सीर कौसर हथ में आहे ॾेखार न त मां थो ॾेखारियां त तफ़सीर कौसर में छा लिखियो पियो आहे। यूं त घणियूं ॻाल्हियूं पर हिकिड़ी हिन में ॻाल्हि लिखियल अथव सूरत वाक़ियात में अल्लाह से फरमायो आहे ला यमस्सुहु इल्लल मुत्तहरून। क़ुरान करीम खे हथ उहो न आहे जेको पाक हुजे। ॾाढे चओ सुभान अल्लाह। केरु हथ लाए जेको ॾाढे केरु हथ लाए नापाक हथ अल्लाह से फरमाया तो ला यमस्सुहु इल्लल मुत्तहरून। कुरान के पाक हथ लाइन। तफसीर में मौलाना साहब लिखे तो मौलाना मोहम्मद सिद्दीक नौरंगज़ादो रहमतुल्लाह अलैह फरमाए तो मुंहिंजो अक़ीदो त इहो आहे त हथ बि उहो लाए जेको सुठे अक़ीदे वारो हुजे यानी सुन्नी अहले सुन्नत जमात जो हुजे। छा हुजे? सुन्नी अहले सुन्नत जमात जो हुजे। वुज़ू करे हथ लाए अॻिते लिखे थो वहाबी त अहिड़ा पलीत आहिनि जो वुज़ू सां बि हिन क़ुरान खे हथ लाइण जी इजाज़त नाहे। तोड़े हुनखे वुज़ू हुजे न
कभी ये पलीत हन इन पलीतन जे वुज़ू जो को एतबार कोने वुज़ू जे हुंदे में न के हथ नथा लगाए सगन हथ को लाए जो को या रसूल अल्लाह चवण वारो हुजे बतरे काटियूं खड़ी आयो के इंशाअल्लाह ताला मिलंदियूं जेके शौक़ हो सो ख़र्च करे ओ पीर पागारो हो जाए मुफ्त में विरायूं मां फ़कीर आहियां मां ख़र्च कयो आ न जे करे तव्हां ख़रीद कंदो 3 हिस्सा वॾा नंढा न समझा इंशाअल्लाह ताला तव्हां जे घर में हूंदो तव्हां खे ख़ुदा जे फज़ल करम सां सॼे क़ुरान जी मालूमात थी पवंदी पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या वसल्लम अलैका या हबीब अल्लाह थोड़ा जरा आवाज बुलंद सा सल्लल्लाहु वसल्लम अलैका या हबीब अल्लाह अल्लाह से छा फरमायो इन्ना अरसलनाका सब एक दफो चो इन्ना इन्ना अरसलनाका साईं जेके तोखे चवन था रसूल नहीं ये बकवास था कन ये कूड़ा थी तोखे मुंह अल्लाह मोकलियो पर बेहद अञा मजेदार अल्लाह ताला फरमायो यासीन सुभान अल्लाह एतरी कयो जो चंबड़ तो पहुंचे अल्लाह ताला फरमायो यासीन वल कुरआनिल हकीम इन्नका लमिनल मुरसलीन अला सिरातिम मुस्तकीम अल्लाह ताला फरमाया यासीन और बुजुर्ग ने याल मन लिखो तो यासीन जी माना है या सैयदल मुरसलीन या काड़े जो या काफरन ठयो तू रसूल नहीं पर अल्लाह ताला फरमाए तो तू तो रसूलन जो पगदार आई चाहे रसूलन जो या सैयदल मुरसलीन अंते कन खोले बुध वल कुरआनिल हकीम अल्लाह तबारक व तआला जल्ल जलालहु व मन वालो फरमायो तमा अल्लाह के कुरान जो कसम सुभान अल्लाह बाड़े जो सुभान अल्लाह वल कुरआनिल हकीम बाड़े जो वल कुरआनिल हकीम इते वाह कसम जो अल्लाह ताला जल्ल जलालहु व मन वालो फरमायो वल कुरआनिल हकीम अब्दुर्रहीम त कसम खणी सके तो बियो को कसम खणी सके तो त एतबार को करे या न करे पर अल्लाह ताला फरमाए तो मां मोहम्मद जे रिसालत जो ऐलान तो कया त मुखे कुरान जो कसम त मोहम्मद करीम रसूलुल्लाह वल कुरआनिल हकीम अल्लाह के हिकमत वाले कुरान जो कसम इन्नका लमिनल मुरसलीन ओ मुझा महबूब आमना जलाल तू तो रसूलन मचा आई अला सिरात मुस्तकीम रुबो रसूलन मचा न आई बलक तू मोहम्मद मुस्तफा त सिधी राह वारो आई पाण में सिधी राह वारो वा जहान के भी सिधी राह हलायण वारो मुझा अदा काफर एतराज कन अल्लाह बेखा जवाब को न थो जाराए अल्लाह जी ज़ात मुस्तफा जी इज्जत जो कसम खणी पाण तो कसम जवाब दा फरमाए पाण तो रब्बुल आलमीन सफाई पेश करे वल कुरआनिल हकीम इन्नका लमिनल मुरसलीन तोखे अल्लाह ताला फरमाए तो हिकमत वाले कुरान जो कसम तू रसूला यानी खुदा बुधाण चाहे तो मोहम्मद जे पारा जवाब मां तो
ओ गुलाब लगारी वाला थोड़ो कन्नन के खोलियो सरिया जो तेल मखे आया हो अलाए कौन खुशकी कन्नन जी लाहियो आज बता तो के बुधाया मुस्तफा तो मुस्तफा है जे मुस्तफा ते इल्जाम लगे तो जवाब खुदा जे बिन ते इल्जाम लगे तो जवाब बिया दिन पर जे मुस्तफा जे घराने ते इल्जाम लगे तो जवाब खुदा पाण दे सलात पर बुधाया है सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह ओ अदा तवा उन मानो जे अफसोस कयो हालत जेके सोने नबी पाक जे घराने जी गिला कदा हन अल्लाह ताला जो कुरान तो चवे अन्नबी औला बिल मुमिनीन मिन अनफुसिहिम व अज़वाजुहु उम्महातुहुम खुदी छजो मा अल्लाह कुरान में ऐलान तो फरमाया नबी जी ज़ात बाबरकत मोमिनन के उनन जे साखा भी वधीक वेझड़ो आ जेके नबी जूं कुआरियूं आहिनि नबी जूं घरवारियूं आहिनि उहे क़यामत ताईं मोमिननि जूं माइरूं आहिनि पहचान मोमिननि जूं ॾाढो जो मोमिननि जूं खुली चो मोमिननि जूं अल्लाह चवे नबी मोमिननि खे साह सां वेझो अल्लाह ताला चवे नबी जी घरवारी नबी जी ज़ाल मोमिननि जी मां यानी ये समझो तो मोमिन जा शर्त थी परो मोमिन हुजण जो शर्त त नबी के पाण खां वधीक साह खां वेझो समझे बियो शर्त यो आ त मोमिन उनखे चइबो आ जेको नबी जी घरवारी के पंहिंजी मां समझे इन बिन्नी जे रोशनी में ॾिसो हिकिड़ो टोलो आ जेको चवंदो आ त नबी जूं घरवारियूं असां जूं मायूं चवंदा नबी जूं घरवारियूं असां जूं माइरूं पर परो शर्त त नबी पाक भला वेझो साह खां चे न वेझो त कोन्हे मदीने आ हिते कोन्हे अल्लाह ताला जे कानून मुताबिक इहो भी खारिज थियो ईमान खां छो त नबी के वेझो समझे ई कोन हो रुगो मां समझे छा थी पियो वरी ॿियो टोलो आ वो चवे तो असां जो अकीदो आ त नबी करीम साह खां वधीक वेझो आ साह खां वधीक पर जेकॾहिं अम्मा आशा जी ॻाल्हि ईंदी आ अम्मा हफ्सा जी ॻाल्हि ईंदी आ नबी करीम जे घर वारनि जी ॻाल्हि ईंदी आ त मुंहुं थो सुॼाईंदो आ नबी जे घर वारनि खे पंहिंजी माउ न सम्झंदो आ इहो बि टोलो वयो हो भी वया मुबारका सुन्नी मुसलमान तोखे तो नबी के साथ में जो भी समझंदो आ त नबी जे घर वारनि खे पंहिंजी माउ भी समझंदो आ सभई जो सुभान अल्लाह मुजादा हो टोलो हुन शर्त जे करे हलियो वियो जो नबी करीम के वेझो नथो भाए पर हू टोलो उन शर्त जे करे निकरी वियो जो नबी जे घर वारनि खे माउ नथो समझे अल्लाह ताला तोखे नसीब कयो आ जो तू नबी पाक के पंहिंजे साह खां वधीक वेझो भी समझंदो आ त नबी पाक जे घर वारनि खे पंहिंजी अम्मा भी समझंदो आ जने मुनाफिकन हजरत आशा सिद्दीका ते तोहमत लगाई उन जो मां लफ्ज़न में जिक्र नथो करे सगा बस इशारो तो कया पियो काफरन मुनाफिकन तोहमत हई अल्लाह ताला कह बे के मोकले हा त जवाब दे पर अल्लाह ताला फरमायो मोहम्मद तुझो ता तुझे पारा त जवाब मां दी दुस पर तुझे घरवारी जे पारा मां जवाब दी दुस अरड़ो सिपारो कुरान जो खोल
सूरत नूर खोल। अल्लाह तबारक व तआला पूरी 11 आयतों अम्मा आशा सिद्दीका जे पाक दामनी जे शान में नाज़िल है। जोर सा सुभान अल्लाह। या सुभान अल्लाह कम जी नाहे। डाढे चो अरे असां जे लाइ त हिकड़ी आयत ही काफ़ी आ, पर रब्बुल आलमीन जल्ल जलालहु अमन वारो सूरत नूर जू 11 आयतूं नाज़िल फरमायो। ऐं 11 आयतन में अल्लाह ताला अम्मा आशा सिद्दीका जी पाक दामनी अर्श करता नाज़िल फरमायो। सभई चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह जे तरफा जवाब खुदा जे जो सुभान अल्लाह। जे अहल बैत जे तरफा जवाब खुदा जे जो सुभान अल्लाह। जे घर वारन की सफाई खुदा पावन कुरान में पेश करे। इंशाअल्लाह ताला क़यामत ताईं कुरान पढ़बो आशा सिद्दीका जी सफाई पढ़ी वेंदी। सुभान अल्लाह ताला दे जो बुधा वो केड़ो घर आ जेको कुरान खा खाली आ। उहा केड़ी मस्जिद आ जेका कुरान खा खाली आ। वो केड़ो सीनो आ जेको कुरान खा खाली आ। उहा केड़ी जगह आ जेका कुरान खा खाली आ। हर जगह ते कुरान आ। त जाथे काथे कुरान आ तो ते अम्मा आशा जी पाक दामनी भी मौजूद आ। क़यामत कदे नथी कुरान होगा। क़यामत कदे नथी जैसे कुरान होगा। रब जो कसम सलामत सारो असां नबी पाक जे दरजा गुलाम त नबी पाक जे सहाबा जा गुलाम त नबी जे अहल बैत जा भी असां भेंट करण वारा ना आहियूं, पर हक़ ज़रूर चवंदासीं। हिकिड़े दिहाड़े घर जो माहौल आ जो सुभान अल्लाह। थकजी पिया हो चऊं हथ मथे खड़ो जेके थकजी पिया हो। मूं चयो जेके थकजी पिया आहियो उहे हथ मथे खणो। माशाअल्लाह सभनी खणी खयो। भला हाणे जेके न थका होसीं सुभान अल्लाह चओ। घर जो माहौल आ। हिकड़े पासे आशा सिद्दीका घर में विया। उन्हीं सागे घर में पंहिंजे बाबे मिठे मोहम्मद जो दीदार करण खातून जन्नत आई आ। नबी की लाडली बीवी वली की मां शहीदों की। सुभान अल्लाह। नबी की लाडली बीवी वली की मां शहीदों की। इधर जलवा नबूवत का विलायत का शहादत का। इधर जलवा इधर जलवा नबूवत का विलायत
खातून जन्नत तो ता सदको वजा निस्बत नबूवत जो जलवो भी तुझे घर में या अली की विलायत जो जलवो भी तुझे घर में या हसनैन करीमैन जे शहादत जो जलवो भी तुझे घर में या इधर जलवा नबूवत का विलायत का शहादत का सुन्नियो जे ठहरो था तो सुभान अल्लाह चो न घर जे माहौल में खुशतबई भी थींदी आहे चो सुभान अल्लाह बाबा थींदी आहे न एकड़े पासे रसूलुल्लाह जी ॾियणी आहे ॿिए पासे रसूलुल्लाह जी कुंवार एकड़े पासे फातिमा ज़हरा है ॿिए पासे आशा सिद्दीक़ा है वेठे वेठे खातून जन्नत थी चवे अम्मा ओ अम्मा चो सुभान अल्लाह शर्म कर शर्म कर शर्म कर जेके खातून जन्नत अम्मा चवे तू उनके घट वध ॻाल्हाई को बुढ़ी मर जो छा चवाए अब आहे या ना आहे जेके खातून छा चवे चई ॿुधायो खातून छा चवे से ऐं तू मुसलमान सलाए उनके घट वध ॻाल्हाई खातून जी अम्मा के तू छाजो मुसलमान ओ अम्मा आशा सिद्दीक़ा भी जवाब ॾिनो जी मुंहिंजी अम्मा ज़ोर सां चओ सुभान अल्लाह घर जो माहौल बई खुशतबई वारे मूड में वेठियूं आहिनि आशा सिद्दीक़ा के फातिमा ज़हरा थी चवे अम्मा जे जी मुंहिंजी अम्मा जे मूंसां रीस न कजा इन जे करे जो तुंहिंजो बाबो अबू बकर सिद्दीक़ मुंहिंजो बाबो मुहम्मद रसूलुल्लाह ज़ोर सां सुभान अल्लाह जो बाबो सिद्दीक अकबर मुझो बाबो मुहम्मद रसूलुल्लाह ताजे करे मूंसां रीस करण जी जरूरत ही कान्हे का आशा सिद्दीका जे अखियुनि में लुड़क लही पिया चवे थी अम्मा मां न अॻे रीस कई आहे न अॼु थी रीस कयां पर अल्लाह जो नेमत वारो शुक्र त बयान कंदसि तू बि मूंसां रीस न कजा छाजे करे जो क़यामत जे ॾिहाड़े पाक औरतूं पाक मुर्सन सां जन्नत में गॾु हुजो ओ बीबी फातिमा ज़हरा क़यामत में तू अली सां जन्नत जे झोलीअ में हूंदी ऐं मां आशा जन्नत में मुहम्मद करीम जे झोलीअ में हूंदसि जिंदाबाद सभी जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह अल्हम्दुलिल्लाह तवाई असा अहले सुन्नत व जमात वारा आहियूं असा जो जो तरीक़ो आ सो एतदाल वारो आ न असा वट इफरात आ न असा वट तफरीत आ न असा वट कमी आ न असा ज़्यादती आ असा जो विच थरो तरीक़ो आ जे अहल बैत नबी जो घराणो आ तब अखिन जो नूर आ जे मोहम्मद जा सहाबी हम तब अखिन जो नूर आ तेरी नस्ल पाक में है बच्चा बच्चा नूर का तेरी नस्ल पाक में है बच्चा बच्चा नूर का तू है ऐने नूर तेरा
सभे घरानो का तू है ऐने नूर तेरा सभे घराना नूर का। सभी जो सुभान अल्लाह। हिकड़ा माण्हू आहिनि बैत जी मोहब्बत में सहाबा की कारी दीदार, हिकड़ा वरी सहाबा जे मोहब्बत में अहल बैत के घट वध चवंदा यानी कोई अहल में पलांग कंदा हो असहाबन के गाड़ी दे हो वरी पलांग करे नऊज़ बिल्लाह नबी जे अहल बैत के घट वध ॻाल्हाए। सुन्नी कैसा पलांग कोन कंदो आ, सुन्नी मुस्तफा जे सभिनी खानदान वारन जो गुलाम। सभी जो सुभान अल्लाह। असांजी जमात अदब वारी जमात आहे, ॾाढे जो असां वारी जमात ॾाढे असांजी जमात अदब वारी जमात आहे। बेद भी असांजे मुर्शिदन सेखारी कान्हे का अल्हम्दुलिल्लाह। पर ॾियो ख़बर पीरन वारा हो बेपीरा ॾाढे त चओ हाँ मां ॾिसां थो त तव्हांजा चेहरा ईअं था ठरनि पिया जीअं गुलाब जो गुल महकंदो आहे। हिकिड़ो हमरा ॾिठो त कुंड में वेठो आहे सड़ियो पियो आहे। ठहंदो ई कोन दुआ मुंहिंजी छा कंदसि। असांजे जमायत में हिकिड़ो फ़कीर हूंदो अहमदानी छुटो फ़कीर हूंदो मस्त हूंदो। हिकिड़ी माई ॻोठ जी जे छुटा फ़कीर जेके आहे फ़कीर में को दुआ कर माई पई चवे कहिड़ी दुआ कराए सरेकी ताऊंदी पई है ना दुआ छुटा फ़कीर दुआ कर कि माई कहिड़ी दुआ करा कि अल्लाह करे मेरी मिट्टी थधी थी वे। क्या थी वे? मिट्टी थधी थी। फ़कीर खौदी क्या आई कि मंझां दा खीर और बाजरी दा डोढा कि पिछे छुटे जी दुआ कदम चढ़ियल मंझां दा खीर भी गरम वल सके चवा बाजरी भी गरम छुटे जी दुआ लग सही कोन तो फ़कीर जी दुआ तवा आशिकन के लगदी वहाबी शिए के लगदी कान। सभी जो सुभान अल्लाह। लेकिन तवा आशिक रसूल मुझे नबी जे अहल बैत जा सहाबा जा महबूब जे बचड़न जा हुजूर जे खानदान जा आशिक आयो। फ़कीर जी दुआ तवा के लगदी तवा जी दुआ मुखे लगदी बाकी वही चढ़ल अथव इंशाअल्लाह ताला तवा जा असा जा मुर्शिद कामिल आहिनि। असा औलिया अल्लाह जी दामन झलिया इंशाअल्लाह ताला जो न दस्तगीर जेड़े मुर्शिद जे दामन में हथ होंदो तो जो बेड़ो पार। अल्लाह ताला का दुआ है रब्बुल आलमीन मुझी तवाजी सबरी की हाजिरी कबूल फरमाए। जन दोस्त ने खूबसूरत प्रोग्राम सजायो अल्लाह तबारक व तआला जल्ल जलालहू अमन वालों जा बेड़ा पार फरमाए। हुजूर जे सदके में खुदा तवा सा के बार-बार मदीने जो दीदार कराए। इन इलाके जा कादियानी सरे आम फितरो बपा कयो वेठा मुसलमान के चवन था त कादियानी मुसलमानन का पाण में बाहर बाहर आहिनि। बाबा कतई तौर कोन कुत्तो कॾहिं बि कंहिं इंसान जो भाव नथो थी सघे। कादियानी त कुत्ते खां बि वधीक ख़राब आहे। इन जे करे जो कुत्तो पंहिंजो मालिक सुञाणंदो आहे कादियानी काफ़र आहे खंजीर खां बि ख़राब आहे। ख़ुदा जो कसम आहे खंजीर बि ख़ुदा हुनखे नजसुल ऐन सॼो आहे पर खंजीर मुंहिंजे रसूलुल्लाह जे ख़त्म नबूवत जो मुनकिर न आहे। हे नबी करीम जे ख़त्म नबूवत जा मुनकिर हम ये मुसलमान जा भावर थी नथा सघनि पिया। मुसलमान मुसलमान उहो भाव आहे जेको रसूलुल्लाह के सच्ची दिल सां आख़िरी नबी बणण लाइ तयार हो। गैरत धारियो पंहिंजे ईमान खे मुंहिंजा दोस्त मुस्तहकम कयो बद मज़हबन जे सोबत में पाण खां परे कयो। पिटाई साहब चवंदा नूर तनीअ खां लॾ जंहिंजी ॾाहे मुहड़ मलहीर ॾे पखा तन पापन खां परे परां खां अॾ छांग तनीअ जी छॾ जेके धनार उधार चढ़नि। अल्लाह
अल्लाह से चलता वासा के रसूलुल्लाह जी दामन नसीब फरमाए। 5 वक्त नमाज पढ़ो, पांचे बच्चन की कुरान जी तालीम ॾियारायो, नमाज जरूर पढ़ो, मस्जिदूं आबाद कयो, हलाल खाओ, हराम खां पाण खे बचायो, नशे शराब भंग चरस आफीम खां व्याज खाइण खां पाण खे परे रखो, हराम जे बिल्कुल न वेझा वञो। मुझे मदीने वारे ते बार बार दुरूद पढ़ो, इंशाअल्लाह ताला मदीने जो सफर थी पवंदो। खुदा ने ख़बर अल्लाह से मुझी तवाजी सबरी जी हाज़िरी कबूल फरमाए। अल्लाह ताला जलसे वारन जा बेड़ा पार फरमाए। जेके आया सबर के खुदा मदीने जो दीदार कराए। वमा तौफीक़ी इल्ला बिल्लाह व आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। या अल्लाह असां सबरी जो अचण कबूल फरमा, असां जो वेहण कबूल फरमा, असां जो बुधण कबूल फरमा। या इलाहुल आलमीन असां से बार बार गुंबद खज़रा जी हाज़िरी नसीब फरमा, बैतुल्लाह शरीफ जी हाज़िरी नसीब फरमा। खोड़ बीमार आया हूंदा मौला, उनके घरन में बीमारी हूंदी, सब बीमारियों दूर फरमा। माण्हू बे औलाद हूंदा तन खे डरी ना औलाद अता फरमा, कर्जदार हूंदा तन जा कर्ज मुआफ़ फरमा, परेशान हाल हूंदा तन जो परेशानियों दूर फरमा, बेरोजगार हूंदा मौला तन जी रिज़्क़ रोज़ी कुशादी फरमा। इलाहुल आलमीन पांजे महबूब जे सदक़े असां खे पारे हबीब जो सच्चो आशिक़ बना। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व मौलाना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। सुब्हान रब्बिका रब्बिल इज्जति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। बिहक़्क़ि ला इलाहा या रसूलल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीबल्लाह। या राहिमल मसाकीन या ज़ल क़ुव्वतिल मतीन या रब्बल आलमीन। अल्लाहुम्मा इन्ना नसअलुका बिहक़्क़ि नबिय्यिकल्लज़ी अव्वल नूरुहु व आखिर ज़ुहूरुहु व रहमतुल लिल आलमीन वजूदुहु व सुब्हानल्लज़ी अस्रा मिराजुहु। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। या इलाहुल आलमीन गुनाहगार आयाऊं, बुछड़ा आयाऊं, बदकार आयाऊं, पर तुझे हबीब जा उम्मती आयाऊं। या अल्लाह मुस्तफ़ा करीम जे सदके असांजा सगीरा कबीरा गुनाह माफ़ फरमा। या अल्लाह असांजूं मुश्किलातूं हल फरमा। या अल्लाह जेका परे परे खां जमात आई आहे तन खे ख़ैर सां पंहिंजे घरनि ताईं वापसि वञण जी तौफ़ीक़ अता फरमा। सबरी जी वाटन में पंधन में रस्तन में हिफाजत फरमा। सारे जहान जे बचड़न जो खैर फरमा। उन जे सदके मौला असांजे बच्चन जो भी खैर फरमा। या इलाहुल आलमीन जल ही जलसो मक़बूल मुनाफ़िज़ कयो आहे, तंहिंजे माल में ईमान में रिज़्क़ में बरकतूं नसीब फरमा। इन खैर खे क़बूल फरमा। मुंहिंजा मौला खैर वारनि खैर कयो आहे, सभिनी जो मक़बूल फरमा। या इलाहुल आलमीन हिते काफ़ी सारा नेक बाना तुंहिंजा मौजूद आहिनि, उन्हनि जे सदके असांजो दुआऊं क़बूल ऐं मक़बूल फरमा। या अल्लाह आलम इस्लाम जो खैर फरमा। उन सां गॾु मुंहिंजा मौला पाकिस्तान जो खैर फरमा। पाकिस्तान जे सरहदुनि जी हिफ़ाज़त फरमा। मुंहिंजा मौला इन ॻोठ में इन शहर में जेके हाजतमंद बीमार आहिनि सभिनी जूं हाजतूं पूरियूं फरमा, सभिनी जूं बीमारियूं दूर फरमा। ऐं मुंहिंजा मौला जंहिं हथड़ा खणी आमीन चयो आहे सभिनी जूं मुरादूं पूरियूं फरमा। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। सुब्हान रब्बिका रब्बिल इज्जति अम्मा यसिफून
व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। ला इलाहा